अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छाछा चारे से बालाजी खान शेरदिल जे मथा हमलो करे शेरदिल के माराए छॾींदो। चावरेल खान हाणे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कराए से बालाजी खान मथा हमलो करे उन्हीं खे माराए छॾींदो। त असां तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्च अमली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वजह बेल न करंदो काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों हमारे टाइम स्कूल में करें हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट की तरफ। दोस्तों हाणे ॾिसंदो तरस बालाजी खान जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे साफ़ साफ़ चई छॾींदो अगरि जेसीं ताईं तव्हांखे मंठार नथो मिले जेसीं ताईं तव्हां जेको आहे इन शेरदिल खे ॻोल्हे ऐं उन खे लेटाए विझो। अगरि जेकॾहिं तव्हां शेरदिल खे लेटाए था विझो त पोइ मुंहिंजी दिलि ठरी पवंदी ऐं पोइ मां अव्हां जे ख़िलाफ़ ख़ुशि हूंदुसि ऐं पोइ भले तव्हां मंठार खे ॻोल्हे ऐं पोइ उन खे भरी मारे छॾियो। मुंशी चवंदो तरस बालाजी खान तूं परेशान न थी। अगरि जेकॾहिं असांजे अॻियां चाहे शेरदिल अची वियो चाहे मंठार त पोइ उन्हनि ॿिन्हिनि खे को बि न ॾिसंदासीं ऐं पोइ उन्हनि खे लेटाए तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं। तरस बालाजी खान चवंदो त हा मुंशी ईअं ई तव्हांखे करणु घुरिजे। अगरि जेकॾहिं तव्हां इन ॿिन्हिनि मां कंहिंखे बि न लेटायो त पोइ तव्हां इहे समझी छॾियो त मां तव्हांखे पंहिंजे हथनि सां मां लेटाईंदुसि। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरेल खान जेको आहे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कराए ऐं पोइ उन्हनि खे ओताक ते वठी ईंदो ऐं पोइ उन्हनि सां सलाह करे ऐं पोइ उन्हनि खे साफ़ साफ़ चई छॾींदो तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां भले शेरदिल सां सलाह करे पोइ असां सभई पाण में मिली करे इन रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे मारे पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। मल्हार चवंदो त हा वरेल खान तूं परेशान न थी बसि मां जेको आहे चाचे मिठल सां सलाह करे ऐं शेरदिल सां सलाह करे उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खां सभु हिसाब किताब पूरा करे ऐं पोइ उन खे दुमन में झुकाईंदासीं जिन असांखे मारण जी कोशिशि कई असां उन खे ई मारींदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेरदिल जेको आहे मिठल खे साफ़ साफ़ चई छॾियो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां बसि जीअं ई जेको आहे मौक़ो मिलियो त पोइ मां इन रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे मारे पंहिंजी दिलि ठारींदुसि ऐं रेस बालाजी खान खे पूरो करे बाज़ी खटींदुसि। चाचा मिठल चवंदो त हा शेरदिल बसि पुट तूं परेशान न थी ऐं तूं तकड़ कराए तकड़ कमु छो जो शैतान जो आहे। अगरि जेकॾहिं तूं ईअं ई तकड़ कंदे त पोइ तूं रेस बालाजी खान जे वार चढ़ी वेंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों उम्मीद है कहाणी आई की पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।